27वीं तरमीम ख़िलाफ़ कन्वेंशन ते सिंध हाई कोर्ट बार जा उहिदेदार ॿिनि हिस्सनि में विरहाइजी विया। सिंध हाई कोर्ट बार जे सदर सरफराज़ मितलो तरफ़ां कन्वेंशन मुलतवी करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। सिंध हाई कोर्ट बार जे सेक्रेटरी मिर्ज़ा सरफराज़ कन्वेंशन करण जो ऐलान कयो। कराची बार जे सदर आमिर बड़ाइच, रहमान कुरई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सिटी कोर्ट खां हाई कोर्ट ताईं रैली कढी वई। वॾे अघ में वकीलनि जी शिरकत। 27वीं तरमीम नामंज़ूर जा नारा। हाई कोर्ट बार रूम में कन्वेंशन जारी। वकील अॻुवाणनि चयो आहे त 26 ऐं 27वीं तरमीमुनि खे रद्द करियूं था। तरमीमुनि जे वापसि थियण ताईं एहतिजाज जारी रहंदो। सिंध हाई कोर्ट बार जी पधिराई में चयो वियो आहे त कन्वेंशन घुराइण ख़िलाफ़ न आहियूं, पर सेक्रेटरी बार अख़्तियारनि खे उरांघियो। डिसंबर जे पहिरें हफ़्ते में ॿीहर इजलास घुराए कन्वेंशन ते नई तारीख़ जो ऐलान फ़ैसिलो कयो वेंदो। वकील ज़बरदस्ती हाई कोर्ट अंदरि दाख़िल। गेट ते मुक़ररु अलकरनि खे हटाए वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजिस जी इंट्रा कोर्ट अपील वफ़ाक़ी आईनी अदालत में ॿुधणी लाइ मुक़ररु। वफ़ाक़ी आईनी अदालत जे चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में शरुकनी लार्जर बेंच 24 नवंबर ते 11:30 वॻे इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी हलाईंदी। बेंच में जस्टिस हसन रिज़वी, जस्टिस बाक़िर नजफ़ी, जस्टिस के आगा, जस्टिस रोज़ी खान ऐं जस्टिस अरशद हुसैन शाह शामिल। सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी लार्जर बेंच इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस जी मुक़ररनि खे दरख़्वास्त दुरुस्त करार ॾिनो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजिस फ़ैसिले ख़िलाफ़ वफ़ाक़ी आईनी अदालत में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कई हुई। रावती जे कचे वारे इलाइक़े में हलंदड़ सर सीलरा ऐं दो खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ मेडमिंत काफ़िलो PPM अली गौहर महर वटि पहुची वियो। फ़कीर रमज़ान कलवड़, लाल शाह आज़म सुरहाणी, अली बख्श मीरानी, उस्ताद महबूब घोटो, गामण गबूल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेडमिंत काफ़िलो अली गौहर महर वटि पहुतो। अली गौहर महर मेडमिंत काफ़िले खे मोट ॾींदे चयो त तकरार जे हल लाइ कोशिशूं जारी आहिनि। 2 ॾींहंनि अंदरि ख़ुशख़बरी मिलंदी। धुरियूं राज़ी थियनि त पंहिंजी राइशगाह ते फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियां। शर धुर तरफ़ां अली गौहर महर खे फ़ैसिले में न विहारण जो शर्त रखियो वियो हो। उमर शर जे पुटु शहज़ादे शर मेडमिंत काफ़िले खे मोट ॾींदे चयो हो त अली गौहर महर असांजा माण्हू माराया आहिनि। अली गौहर महर फ़ैसिले में वेहंदो त असां न वेहंदासीं। उस्ताद रोज़ानो रोडनि ते धरणो हणी वेठल हूंदा आहिनि। उस्तादनि जी बुनियादी ज़िम्मेवारी ॿारनि खे पढ़ाइणु आहे। वॾे वज़ीर जूं कराची में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त IB टेस्ट जे ज़रिए 95,000 उस्ताद भर्ती कया आहिनि। सिंध में 70 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। असां वटि घणा मसइला आहिनि। गुरबत सभ खां वॾो मसइलो आहे। वालिदेन ॿारनि खे कमकारनि सां लॻाए छॾनि था। सहूलियत न आहे। उस्तादनि जी खोट बि मसइलो आहे। रोडनि ते ॿारनि खे अपनाईंदड़ वालिदेन ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। वॾे वज़ीर चयो त सोशल केसिस खे जुडिशरी अहमियत न ॾिनी वई। 50,000 केसिस पेंडिंग में हुआ। वसीलनि जी मुंसिफ़ाणी विर्छ न थियण सबबि मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मुमकिन आहे त हेठी सतह ते करप्शन कंट्रोल में न हुजे, पर मथी सतह ते मुमकिन न आहे। केर बि चवे त मां सियासी बर्तन जे लाइ सिफ़ारिश कई आहे त इस्तीफ़ा ॾेई छॾींदसि। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त मूंखे पीउ सां गॾु बीहण ते जेल में विधो हुयो, पर अॼु मुकाफ़ा ते अमल आहे। सियासी इख़्तिलाफ़ात मुक़ररु करणु घुरिजे। इल्ज़ाम लॻाए वञे त साबित बि करणु घुरिजे। इल्ज़ाम जो जवाबु पंहिंजी परफॉर्मेंस सां ॾींदसि। वफ़ाक़ी हुकूमत सोन ॿाहिरियां घुराइण ऐं ॿाहिरि मोकिलण ते लाॻू कयल पाबंदी ख़तमु करे छॾी। काबीना जी मंज़ूरी बाद वापार वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त सोन जे आलमी वापार बाबति मुअतल कयल SRO बहाल कयो वियो आहे। सोन ॿाहिरियां घुराइण ऐं मोकिलण बाबति कुझु तरमीमूं बि कई वियूं आहिनि। वापार वारी वज़ारत 6 मई 2025 ते SRO मुअतल कयो हो। ज़रनि मूजिबि सोन जी स्मगलिंग जी शिकायत ते सोन ॿाहिरि मोकिलण ऐं घुराइण ते पाबंदी लॻाई वई हुई। न्यूयॉर्क के नए मेयर ज़ोरान ममदानी जी व्हाइट हाउस में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात। गॾियल मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। मुलाक़ात बाद सहाफ़ी ज़ोरान ममदानी खां सवाल कयो त छा अव्हां सम्झो था त सदर ट्रंप फासिस्ट आहे। ज़ोरान ममदानी जे वज़ाहत खां अॻु ई सदर ट्रंप चयो त ममदानी जो फासिस्ट चवणु मूंखे ख़राबु नथो लॻे। सदर ट्रंप चयो त ज़ोरान ममदानी सां मुलाक़ात सुठी ऐं असराइती रही। उमेद आहे त ममदानी न्यूयॉर्क में मामला बहितर अंदाज़ में हलाईंदो ऐं सभु संदसि मुआवनत कंदासीं त जीअं माण्हुनि जी उमेदुनि ते पूरो लही सघे। ऐं 3 मुल्क T20 सीरीज़ जी टीम मैच अॼु पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में खेॾी वेंदी। मैच शाम 6 वॻे रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम में खेॾी वेंदी। पहिरीं मैच में
पाकिस्तान ज़िम्बाब्वे खे शिकस्त ॾिनी हुई। ॿी मैच में ज़िम्बाब्वे श्रीलंका खे हारायो हो।